अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो ॾिस रहिया हो बे न्यूज़। नाज़रीन तव्हां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया गढ़ी यासीन खां। गढ़ी यासीन ला गवर्नमेंट हाई स्कूल अली मुराद खान सेलरो में सकाफ़ती प्रोग्राम हेड मास्टर सईद अहमद जोड़ेज जी मेज़बानी हेठि थी गुज़रियो, जंहिंमें ख़ासि शिरकत सैयद मक़सूद रज़ा शाह ऐं मॉनिटरिंग ऑफिसर उस्ताद साहिबान दीन मोहम्मद जाफ़री, जवर खान बगदार ऐं ॿियनि शिरकत कई। आयल महिमाननि खे सिंधी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा बि पेश कया विया। शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि शागिर्द वज़ीर अली सेलरो, वाहिद बख़्श सेलरो, साहिल अली सेलरो, मोहरम अली सेलरो ऐं शागिर्दाणियुनि सूमल सेलरो जिन तक़रीरूं कयूं ऐं सिंध जी सहकार सकाफ़त ते ॻाल्हाईंदे मुक़ररीन चयो त असां सिंधी हज़ारे साल पुराणी सहकार ऐं तहज़ीब जा मालिक आहियूं। हेडमास्टर सईद अहमद जोड़ेजो पारां पोज़ीशन होल्डरनि शागिर्दनि में मेडल बि इनाम तौरु ॾिना विया। शागिर्दनि क़ौमी गीतनि ते ख़ूब इंजॉय कई ऐं झूमरियूं हयूं। रिपोर्ट करे रहियो आहे शमीर अली जमाली। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़।